जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। दोस्तों, अॼु वरी असां हिकिड़े अहिड़ी पंचायत जे बारे में ॻाल्हि कंदासीं जंहिंजा वीडियो वायरल पिया थियनि व्हाट्सएप ते, फेसबुक ते ऐं ॾाढी सोशल मीडिया ते हिन टाइम ते ज़बरदस्त वायरल पिया थियनि। विवाद आहे अग्रवाल फार्म मानसरोवर पंचायत जो। ऐं विवाद कुछ ईअं आहे कि उते ई जनता जो चवणु आहे कि बिना इलेक्शन जे, जी हाँ बिल्कुलु सही ॿुधायो तव्हां, बिना इलेक्शन कराए ही माण्हू घर जी घर में ई मुखी ठाहे था वठनि। अर्थात पोइ 10, 12, 15 ॼणा मिली करे आख़िरी में मुखी नियुक्त करे लाहींदा आहिनि। उन वीडियो जी सत्यता पतो लॻाइण लाइ करे असां उते जे मोहल्ले वारनि खां, उते जे माण्हुनि खां असां पुछियोसीं कि आख़िर मामिलो छा आहे। त उन्हनि पूरो क्लियर कयो मामिलो कि पिछले 5-6 सालनि खां कोई इलेक्शन न थियो आहे। बसि हिकिड़ी मीटिंग कंदा आहिनि, उन मीटिंग जे अंदर ई 10, 15, 20 ॼणनि खे ऑफिस जे अंदरि मुखी नियुक्त कंदा आहिनि, जबकि इहो पूरी तरीक़े सां ग़लति आहे। दोस्तों, तव्हांखे ख़बर आहे न, कॾहिं बि लोकतंत्र जी हत्या न करणी घुरिजे। कॾहिं बि को बि चुनाव थिए त लोकतांत्रिक तरीक़े सां थियणो घुरिजे, चाहे उहा अग्रवाल फार्म जी पंचायत हुजे, चाहे मानसरोवर जी हुजे, चाहे जयपुर जी कहिड़ी बि पंचायत हुजे। उन्हनि खे लोकतांत्रिक तरीक़े सां चवण जो मतिलबु इहो आहे कि को बि इलेक्शन थिए थो त उहो लोकतांत्रिक तरीक़े सां थियणो घुरिजे, घर जी घर में मुखी न ठाहिणो घुरिजे। हाणे जीअं जनता जो चवणु आहे कि पिछले 4-5 सालनि खां कोई हिसाब किताब बि इन पंचायत AGM करे आम जनता खे घुराए करे को मीटिंग कान कई अथनि, जैसा कि पतो लॻे कि आख़िर छा लेखो जोखो आहे। ऐं कई आरोप जे घेरे में आहे, कई आरोप जे घेरे में आई आहे पंचायत। जंहिं प्रकार सां वीडियो वायरल थियनि पिया, असां मुखी साहब जा नंबर वरितासीं, उन्हनि खां लगातार संपर्क साधण जी कोशिशि कईसीं, उन्हनि खां फ़ोन कयासीं त कई मरतबा त उन्हनि फ़ोन ई कान खयां, कॉल बैक कयनि। असांजो उन्हनि खां ॻाल्हाइणु थियो। ॻाल्हाइण में असां जनता जी तरफ़ां, सिंधी समाज जी तरफ़ां कुझु सवाल पुछण जी असां कोशिशि कईसीं, मगर मुखी साहब जा जवाब संतोषपूर्वक कान रहिया। बहरहाल असां हिन मामले खे छा सम्झूं, सिधी सी ॻाल्हि त असांजी तरफ़ां बि हिकिड़ो प्रश्नवाचक चिन्ह खड़ो आहे मुखीअ मथां। जंहिं हिसाब सां इहे वीडियो वायरल थियनि पिया, जेका लगातार स्क्रीन ते असां तव्हांखे ॾेखारियूं पिया, इहे समाज लाइ करे सही न आहे, हिकिड़ो सुठो संदेश कान्हे समाज लाइ करे। ही समाज लाइ करे हिकिड़ो सुठो संदेश कान्हे। किथे न किथे समाज जी ॻाल्हि ख़राबु थिए थी। ऐं हर साल या हर 20 साल में इलेक्शन थियणा घुरिजनि। ये जनता जो हक़ आहे। जॾहिं तव्हां चंदो जनता खां था वठो, मंदिर जनता जे पैसे मां था ठाहियो, गुप्त दान तव्हां जनता खां था वठो, त पोइ हिसाब ॾियण में कहिड़ी हिचकिचाहट था करो भई? छाजी हिचकिचाहट आहे? छा उन्हनि जो अधिकार कान्हे तव्हां खां पुछण जो? हाँ, ये ॾाढी वॾी ॻाल्हियूं आहिनि। इहे सोचणु सम्झण जो। उहो ज़मानो वियो कि सिंधी ॾाढा घटि पढ़ियल लिखियल थींदा हुआ ऐं केर बि उन्हनि खे कीअं बि बुद्धू ठाहे लाहींदो। हाणे ज़मानो ॿियो आहे। सुजाग सिंधी आहिनि। हिकु दफ़ा न 10 दफ़ा तव्हांखां हिसाब घुरण जा अधिकारी था रखनि। तव्हां पंहिंजो हक़ तॾहिं रखो जॾहिं पंहिंजे घरेलू पैसे सां उन मंदिर जो निर्माण कयो हुजे, तव्हांजी घरेलू ज़मीन हुजे। जॾहिं सभु कुझु जनता जो आहे त पोइ तव्हांखे हिसाब बि ॾियणो अथव ऐं लोकतांत्रिक तरीक़े सां इलेक्शन बि कराइणा अथव। इनखे पंहिंजी निजी संपत्ति कान अथव सम्झणी। हींअर हाल ही कुछ ॾींहं पहिरीं पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत हिकिड़ो फरमान बि कढियो आहे, माना आदेश बि कढियो आहे कि जेकी पंचायत चुनाव नथी कराए या कंहिं प्रकार जी को गड़बड़ी थी करे त उन मथां एक्शन खणंदी। ऐं इहा ॻाल्हि उन्हनि जे नॉलेज में बि आहे, सेंट्रल पंचायत जे नॉलेज में बि आहे। हाणे ॾिसणो इहो आहे कि सेंट्रल पंचायत जॾहिं एतिरा वीडियो वायरल थियनि पिया, काफ़ी सिंधी ग्रुपनि में हलनि पिया, त आख़िर सेंट्रल पंचायत जा अध्यक्ष महोदय कहिड़ो एक्शन था खणनि ऐं केतिरो जल्दी था खणनि। ये सभु ॻाल्हियूं
अॻियां असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं जीअं कि असां लगातार मुखी का संपर्क साधण जी कोशिशि करूं पिया, पर मुखी साहब खां अञा ताणी कोई अहिड़ो असांखे जवाबु मिलियो कान्हे। त इहे सभु संदेह घेरे में बि ॻाल्हियूं अचनि। कोशिशि कंदासीं कि उन्हनि खां इहो सॼो मामिलो सम्झी करे तव्हां सभिनि जे समक्ष रखूं। ऐं जनता जी जेकी ॻाल्हियूं आहिनि उहे सभु असां तव्हांखे हिन वीडियो जे माध्यम सां ॿुधाईसीं कि जनता में पहिरियों आक्रोश त इहो आहे कि पिछले 5-6 सालनि खां को चुनाव न थियो आहे। घर जी घर में 5-7-10 ॼणा 12 ॼणा वेही करे मीटिंग कंदा आहिनि ऐं मुखी ठाहे लाहींदा आहिनि। इहा ख़ाली हिन पंचायत जी समस्या कान अथव दोस्तो। जयपुर में मां तव्हांखे अहिड़ी पंचायतूं ॿुधाईंदोसांव अॻियां हली करे जेकी रातनि जो मुखी ठाहींदियूं अथव। हा राति जे अंधेरे जे अंदरि मूंखे ठाहींदियूं अथव। राति जो 11 लॻे 12 लॻे पार्टियूं थींदियूं आहिनि ऐं अलाए छा छा कार्य थींदा आहिनि। तंहिंखां पोइ मुखी मुक़ररु थींदा। अहिड़ी पंचायत जा नाला बि मां तव्हांखे अॻियां वारी वीडियो में ॿुधाईंदुसि। इहा को नई ॻाल्हि कान्हे कि 10-12 ॼणा वेही करे मुखिया मुक़ररु कनि। अहिड़ी ग़लति ॻाल्हियूं कई पंचायतुनि में बि हलनि। 8-10 ॼणा 12 ॼणा वेंदा आहिनि ऐं बसि मुखी मुक़ररु, जनता साफ़ ऐं चंदे वठण टाइम ते जनता पर घर ईंदा बाबा चंदो पंचायती। छा आहे भई, न्याय जो तराजू हिकु मतिलबु हिकु साथ तोड़ो न। तव्हां जनता खे पूरो अधिकार ॾियो न। तव्हां इलेक्शन जो अधिकार ॾियो, उन्हनि खे हिसाब किताब पुछण जो पूरो अधिकार ॾियो। हर ॻाल्हि जो अधिकार हुजणो ॾियो तव्हां जनता खे। बहरहाल अॻियां ॾिसूं था कि मुखिया छा था जवाब निकिरी करे साम्हूं अचनि। उहे बि तव्हांजे समक्ष असां पेश कंदासीं। जय झूलेलाल, सतनाम साखी।